बिचा औकाफ खाते सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराजी बिचा पहुंची दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो दौरो कयो। सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराजी पाण पीर ऑफ भिट शाह सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी ऐं सैयद नादी अली करबलाई सां मुलाक़ात करे वालिदा जी वफ़ात ते दुख जो इज़हार कयो। सूबाई वज़ीर बाद में दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते हाज़िरी भरी ऐं दुआ घुरी। इन मौक़े ते दरगाह जी मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो करे औकाफ अमलदारनि खे सफ़ाई सुथराई समेत ज़ाइरनि खे हर मुमकिन सहूलतूं फराहम करण जी हिदायत कई वई। सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराजी जो चवणु हो त ज़ाइरनि खे हर मुमकिन सहूलतूं फराहम करे सफ़ाई सुथराई यकीनी बणाई वञे। कंहिं बि क़िस्म जी नाअहली या कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सभिनी मुलाज़िमनि जी हाज़िरी भी यकीनी बणाई वञे। जंहिं बाद सैयद शुहदा करबला इमाम बारगाह जो दीदार करे हाज़िरी ॾिनी। इन मौक़े ते सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद नादी अली करबलाई ऐं मैनेजर औकाफ सैयद मोहम्मद अली शाह ऐं ॿिया पिणु गॾु मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।